अदाबास जरो थे न गमगीन आदमी सो इंसान थी को न सगंदो कब्रन ते सजदा करे तो सो मुशरिक हरगिज़ मुसलमान थी को न सगंदो भली थोड़ा खे डहवाल पट को बधायो उहो थोड़वा खान थी को न सगंदो भली रोज लखन ते पियो धोए मथो पर कदई रेस दीवान थी को न सगंदो रखी जह रब ते तवक्कल रिबाई कदई सो पशेमान थी को न सगंदो। बा सारंग साहब बाबा साहब महारब ये अर्ज कयो ताऊ आदम हा को अल्लाह तो ना थी सके मुखा का खता थी जे छो न महबूबन के परचायो गांगरे साहब जी पसंद पे बुधायो ओ तो सांगल हाइन इदासी तोखे परचाइन इदासी पोजे इज्जत कई तब ठीक का जे मोटाए छजी तब ठीक का जे मोटाए छजी तब ठीक का ओ सांगल हाइन इदासी परचाइन इदासी ओ तो सांगल हाइन इदासी शफकत परचाइन इदासी पोजे इज्जत कई तब ठीक का जे मोटाए छजी तब ठीक का जे मोटाए छजी तब ठीक का। मोहतरम जनाब बख्श अली गांगरो साहब ये दोस्तन जी खुशी में हथ खणी रहियो आहे ये सिंध जी खुशी आहे असांजी सकाफत आहे खुशियुनि जो सबूत आहे बख्श अली गांगरो साहब बा शफ़क़त बा डॉक्टर मारे जन तई बंध प्या हलदा ऐ तो ते माण्हू खिलदा परचाइन इदासी तो सगालाइन इदासी शफ़क़त परचाइन इदासी जे इज्जत कई तब ठीका जे मोटाए छड़ी तब ठीका जे मोटाए छड़ी तब ठीका। बंदी थी वञे बंदी थी वञे इको साउंड जो मालिक भी असांजे मथा इनाम घुर रहा है बड़ी बड़ी मेहरबानी ऐं भा यासीन मेमन डॉक्टर यासीन मेमन वठी चार सुरीलियूं ॾाढ़ियूं सोच में तुंहिंजी मुई चाढ़ियूं ॾाढ़ीअ ॾे ॾिठी त बि ठीकु आहे जे मोटाई डॉक्टर त बि ठीकु आहे जे मोटाई में मुण त बि ठीकु आहे ओ तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कई त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे मोटाए छॾी त बि ठीकु आहे।
छेड़नी तू झकोती बांध किची अगल पाए पान वनी पर जाए मता रुठो ही रहती वनी नासा पैसिलो कहनो रखबो नो वट नो ही थी अचबो में मुण तब ठीका तब ठीक